अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया तवांजी होस्ट सदफ भुट्टो। सब खां पहिरियों तव्हां सभिनि खे सुबुह जो सलाम, दिल जी गहराइनि सां सलाम। सिंध में तव्हांखे मां भली कार थी कयां। उम्मीद कंदसि बिल्कुलु ठीक ठाक हूंदो, ख़ुशि हूंदो, मज़े में हूंदो। ख़ुशि हुजो, आबाद हुजो जिथे बि हुजो। सियारो आहे, पंहिंजे ॿारनि जो, पंहिंजे बुज़ुर्गनि जो, पंहिंजे घर वारनि जो ऐं पंहिंजो बि तव्हां खोड़ सारो ख्यालु रखो। कल्ह मूंखे कंहिं हिकिड़ी नंढी ॻाल्हि चई हुई, तव्हां जेकॾहिं पंहिंजो ख्यालु न रखंदो त पंहिंजे घर जी कीअं केयर कंदो। सभ खां पहिरियों असांजे लाइ इलाही ज़रूरी हूंदो आहे त असां पंहिंजो ख्यालु रखूं ऐं पोइ जॾहिं असां पाण बिल्कुलु ठीकु ठाक हूंदासीं, असांजी सिहत तंदुरुस्त हूंदी। बाक़ी में असां कॾहिं कॾहिं पंहिंजे घर जे कमनि जे अंदरि, साफ़ सफ़ाई जे अंदरि एतिरा मसरूफ़ थी वेंदा आहियूं जो ख़ैर मां पंहिंजी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदमि, पर असां सां गॾु इरशाद जागराणी बि आहे, हुनजो बि इंट्रोडक्शन कंदी आहे। विसरी वेंदा आहियो रोज़ बसि, ठीकु आहे, को मसलो न आहे, इहो बि स्टाइल आहे अचण जो। ऐं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागराणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो, एहतियात कंदा हूंदो। पंहिंजो एहतियात वरी बि असां ॿीहर बि तव्हांखे चऊं था, टीहर बि तव्हांखे चऊं था, हर बार तव्हांखे ॿुधाईंदा रहंदा आहियूं। अॼु हिकिड़ी ॿी ख़बर पई आहे त कोरोना खां वधीक हिकिड़ो वायरस कराची ताईं पहुची वियो आहे ऐं जेको बर्तानिया में जंहिंजो जनमु थियो आहे, बर्तानिया मां उहो वायरस पहुचंदे ट्रैवल कंदे कराची ताईं पहुची वियो आहे। ऐं उहे ॿुधाइनि था त कोरोना खां वधीक ख़तरनाक वायरस आहे, कोरोना जो ॿियो को क़िस्म आहे, पर ख़तरनाक क़िस्म आहे। सो अलाह साईं तव्हां सभिनी खे हिफ़्ज़ो अमान में रखे, पंहिंजो ख़्यालु कंदा कयो। सची ॻाल्हि इहा आहे त हिनखे हक़ीक़त तस्लीम कयो ऐं लापरवाहीअ जो मुज़ाहिरो न कयो। अलाह साईं सभिनी जो हामी नासिर आहे, पर वरी बि तव्हां असां एहतियात कंदासीं त इलाही मसइलनि खां, इलाही मामलनि खां पाण छुटकारो हासिलु करे सघूं था। सो सभ खां पहिरियां त तव्हांखे इहो करिणो आहे त तव्हां पंहिंजी हिफ़ाज़त पाण कयो, ॿियो कोई बि न कंदो। हुकूमती सतहनि ते बि तव्हां न सोचियो, इस्पतालुनि जो मामिलो तव्हांखे सॼो तव्हांजे साम्हूं आहे, कहिड़ा मसइला आहिनि उते त माण्हू वञे थो इस्पतालुनि में त पोइ अलाह ख़ैर करे पोइ मोटे ॾियणो कोन थो, ईअं ई माना उते ई जेको आहे सो हुनखे डायग्नोस करण में इलाही टाइम लॻी थो वञे ऐं उनखां पोइ हुनजी अलाह साईं ख़ैर करे सो सिहत अञा वधीक ख़राबु थी वञे थी। सो पंहिंजो ख़्यालु कंदो, पंहिंजी केयर कंदो त तव्हांजी ज़िंदगी महफ़ूज़ रहंदी। तव्हांजा प्यारा, तव्हांजा ॻोठ वारा, तव्हांजा घर वारा, तव्हांजा अज़ीज़ क़ारिब जेकी बि आहिनि उहे तव्हां सां जुड़ियल आहिनि। सो उन्हनि सां जुड़ियल रहण जे करे तव्हांखे पंहिंजी केयर करणी पवंदी। ऐं जीअं मां घर जे कमनि जी ॻाल्हि करे रही हुयसि त पंहिंजे घर जो कमु असां कॾहिं कॾहिं जॾहिं घर जी साफ़ सफ़ाई में लॻंदा आहियूं, असांखे कपिड़ा बि उन ॾींहुं धोइणा आहिनि, असांखे घर जी सफ़ाई बि उन ॾींहुं करणी आहे, किचन बि उन ॾींहुं असांखे क्लियर करिणो आहे, रूम बि उन ॾींहुं साफ़ु थियणो आहे। त जॾहिं हिकदमि असां पंहिंजो कमनि जो, घर जो कमनि जे बर्डन जॾहिं पंहिंजे मथां असां रखंदा आहियूं त थोरी देरि खां पोइ जॾहिं असां 1-2 कलाक खां पोइ रेस्ट कंदा आहियूं त असांखे पाण खे फील थींदो आहे त यार या त मूंखे पेन थो थिए हथनि पेरनि में या पोइ मूंखे फीवर फील थो थिए। त चवण जो मक़सदु इहो आहे त पंहिंजे कमनि खे बि डिस्ट्रीब्यूट कयो। हिकिड़े ॾींहुं तव्हां किचन करे छॾियो आहे त हाणे थोरो पाण खे रेस्ट बि ॾियो। ऐं हूअं बि जॾहिं असां इलाही कमनि खां पोइ जॾहिं वेहंदा आहियूं त असांजी जेकी बॉडी जॾहिं असांजी थधी थी वेंदी आहे, जॾहिं गरम हूंदी आहे, असांजी रत जी जेकी रूटीन हूंदी आहे उहा उनजी जेकी गरमाइश हूंदी आहे उनजे अंदरि असां जल्दी जल्दी पंहिंजा कम कंदा आहियूं, पर जॾहिं वेही रहंदा आहियूं पोइ उथण जी ॿीहर दिलि न आहे कंदी। मक़सदु चवण जो इहो आहे त पाण खे घणो न थकायो, न पाण खे घणो एतिरो कमनि में मसरूफ़ करे छॾियो जो पंहिंजे लाइ ज़िंदगी लाइ टाइम न निकिरी सघे। पंहिंजे बारे में बि सोचियो। ऐं जीअं त चवंदा आहिनि निशा त मौसीक़ी ज़िंदगी जी ग़िज़ा आहे, रूह जी ग़िज़ा आहे, ऐं सुर ऐं साज़ खे बि पंहिंजी ज़िंदगी में कंटिन्यू रखो, गाननि खे बि इंजॉय करणु घुरिजे। बिल्कुलु, अॼु पाण लोकगीत ॿुधंदासीं, लोकगीतनि में लोकगीत जा मुख़्तलिफ़ क़िस्म हूंदा, छलो हूंदो, मोरो हूंदो, जमालो हूंदो, न ॼाण छा छा हूंदो, पर हिन खां पहिरियों तव्हांखे ॿुधायूं अॼोको ॾींहुं कहिड़े हिसाब सां अहमियत जो हामिल आहे। सो कॾहिं कॾहिं असां सेलिब्रेट कंदा आहियूं किन जूं सालगिरहूं ऐं किन जूं वरसियूं बि अॼोके प्रोग्राम में, बल्कि हूअं बि प्रोग्रामनि में शामिलु कंदा आहियूं त कहिड़ा कहिड़ा असांजा मनाइता साथी असां खां परे थी विया जिन तमामु घणो कमु कयो पंहिंजे लाइ, पंहिंजे तव्हांजे लाइ, असांजे लाइ, ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान जो नालो जिन रोशन कयो। टीवी ऐं फिल्मुनि जे अदाकार जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त हिकिड़ो अहिड़ो मानाइतो माण्हू, अहिड़ो मिठो माण्हू, अहिड़ो सुठो माण्हू जंहिंजी अॼु 14वीं वरसी आहे। पाण टीवी जी दुनिया में सुठा अदाकार बि रहिया ऐं पाण टीवी जी दुनिया में सुठा शाइर बि रहिया, फिल्मी शाइर बि रहिया, फिल्मी मुसनिफ़ बि रहिया। असां ज़िक्र कयूं था मुश्ताक जिसकानी साहिब जो, जेको तमामु सुठो हिकिड़ो अदाकार ऐं सुठो सदाकार, सुठो माण्हू ऐं ख़ासि तौर ते सुठो शाइर बि रहियो, जंहिंजा तमामु घणा कलाम मोहम्मद यूसुफ बि ॻाया ऐं ॿिनि फ़नकारनि बि ॻाया। पाण टीवी जे सीरियल्स में उनखे ॾिसंदा रहंदा हुआसीं ऐं गॾोगॾु इहो बि ॾिसंदा हुआसीं त गावण जे रूप में हू तमामु घणो फेमस थी वियो ऐं जेके फिल्मूं उन जूं आहियूं उन्हनि फिल्मुनि में बि तमामु घणो पाण मञायूं। पाण हिकिड़े गाने खे बि कॾहिं कॾहिं इंजॉय कंदा आहियूं, मेहंदी लॻंदी उहो गाना ॿुधबा, उन में बि ॾाढी झूमिर में ॾाढी सुठी हणे थो। सो अॼु मुश्ताक जिसकानी साहिब जी वरसी बि आहे, सो उनखे ट्रिब्यूट पेश कयूं था। बिल्कुलु,
सो इन सां गॾोगॾु तव्हांखे इहो ॿुधायूं त मुश्ताक जुस्कानी जे वए खां पोइ उनजो जेको फैमिली जो जेको आहे सिलसिलो उहो बि जुड़ियल आहे अदाकारी सां ऐं मुश्ताक जिस्कानी खां पोइ ज़फर जिस्कानी असां वटि हूंदो आहे बिल्कुल इहो उन्हनि जो फर्ज़ंद आहे जी 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 बिल्कुल मूंखे ख़बर आहे इन्हनि काफ़ी पीटीवी ते बि कम कयो संजीला जिस्कानी बि तमामु घणी अदाकारी कई बिल्कुल सो इन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सूफ़ी बुज़ुर्ग जेको आहे असांजी सरज़मीन हूअं ई सूफ़ियत सां ऐं मोहबत सां प्यार सां मालामाल आहे सूफ़ी फ़क़ीर जानण चन जी बि अॼु वरसीअ जो ॾींहुं आहे ऐं 5वीं उन्हनि जी वरसी आहे जानण साईं खे केरु न सुञाणे उन्हनि जा सूफ़ी कलाम पाण ॿुधंदा रहूं था ऐं कई कलाम अहिड़ा गाना ऐं गीत अहिड़ा हूंदा आहिनि जेको दिलनि में घर करे वेंदा आहिनि ऐं ॾिसो 26 25 इन जी वरसियुनि खे एतिरा साल थी विया आहिनि पर असां इन्हनि खे कॾहिं विसारे न सघिया आहियूं ऐं हर साल वरसी जे ॾींहं ते असां उन्हनि खे यादि बि कंदा आहियूं त इहा मतिलबु इहा वॾी हिकिड़ी मान जी ॻाल्हि हूंदी आहे त दुनिया में वञण खां पोइ बि तव्हांखे कोई यादि करे या तव्हांजी कोई वरसी खे मनाए सूफ़ी फ़क़ीर जानण चवण जो मशहूरु कलाम मूंखे यादि अचे थो जेको तमामु घणो रेडियो ते वॼंदो हुयो असां बि कॾहिं कॾहिं प्रोग्रामनि में मिलाईंदा हुआसीं ॿिया त इलाही हुनजा कलाम आहिनि पर हिकिड़ो कलाम जेको तमामु घणो मशहूरु आहे त मिशन ख़ाली तूं कीन हलाए पुछा थींदई अॻियां पुरज़नि जी सो इहो कलाम हिन जो तख़लीकार साईं जानण चंद साहिबु साईं बुज़ुर्ग सूफ़ी शाइर उनजी बि वरसी जो ॾियारो आहे ऐं कंबर सां तालुक़ु रखंदड़ कंबर शहदादकोट सां तालुक़ु रखंदड़ नामियारो शाइर उस्ताद बहितरीन शख़्सियत जो मालिक उस्ताद पीरल कंबर जी वरी वरसी जो ॾींहुं आहे उनजी 6वीं वरसी आहे पीरल कंबर साहिबु तमामु सुठो शाइर हुयो मख़तूम तालिबुल मौला ऐं जेकी ॿिया सुठा शाइर आहिनि उन्हनि सां बि उन्हनि जा सुठा वास्ता ऐं तालुक़ रहिया पाण जॾहिं प्राइमरी टीचर थियो सिंध जो ॿियो सिंध मतिलबु उस्ताद बुखारी चवंदा हुया ऐं सिंध जो मतिलबु इहा वॾी इहा बि हिकिड़ो वॾी मान ऐं इज़त जी ॻाल्हि आहे उस्ताद बुखारी सां बि उन्हनि जा सुठा वास्ता हुया पाण जॾहिं प्राइमरी टीचर हुया त उन वक़्तु इश्क जी चोट में उस्ताद पीरल कंबर थी वियो पोइ के वरी उनखे पीर बख़्श बि सॾींदा हुया पीर मोहम्मद बि उनजो नालो ख़ासि तौर ते वरितो वेंदो पर पीरल कंबर जे नाले सां उहो तमामु घणो मशहूरु हुयो सो 6वीं वरसीअ जो ॾियारो आहे उनखे बि ट्रिब्यूट पेश कयूं था उनजी प्रोग्राम में थोरी देरि खां पोइ कुझु न कुझु का शाइरी बि ॿुधण जी या ॿुधाइण जी कोशिशि कंदासीं पर हिते तव्हांखे ॿुधायूं त सियारे जी मुंद आहे सो सीउ तमामु घणा अची विया आहिनि केर जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं था त पोइ ॿराड़ीअ में त पाण चुल्हि ते टांडनि ते वेही रहंदा आहियूं पर हाणे शहर में इहे काॾो अचनि इहे टांडा त माण्हू ॾियनि था पर ॻाल्हि इहा आहे बाहि जे भर में सेक कीअं वठूं सो इन जे लाइ बंदोबस्तु कयो आहे असां ही NX जो हिकिड़ो प्रोडक्ट आहे जेको तव्हां ताईं पहुचायूं पिया ऐं डिलेक्स फैन हीटर आहे ही सो ही पखो बि आहे त वरी हीटर बि आहे सो कमाल जी ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे गर्मी मुहैया कंदो ऐं तव्हांखे गरम रखंदो ऐं एतिरो इज़ी कंफर्टेबल आहे तव्हां हिनखे पंहिंजी बेड ते बि रखी इज़ीली हलाए सघो था ऐं मतिलबु तव्हां मां अक्सर त इन NX जे करे मां तारीफ़ कंदमि इन में काई बि ख़तरे जी ॻाल्हि कोन्हे का कोई करंट या कोई मतिलबु बाहि लॻण जी कहिड़े बि हिसाब सां न जेके इलाही सियारा हूंदा आहिनि पंहिंजो सियारो हूंदो आहे जी जी बिल्कुलु सियारो हूंदो आहे त असां बाक़ाइदा अंदरि तव्हां हिनखे बेड जे विच ते रखी तव्हां हिनखे मथां कंबल बि जॾहिं अप्लाई कंदव त तव्हांजो अंदरि सॼो बिस्तर बि तव्हांजो गरम थी वेंदो कंबल बि गरम थी वेंदो तव्हां बि गरम थी वेंदो पंहिंजा तजुर्बा कजो पर ॻाल्हि इहा आहे त हीउ ॾाढो गरम आहे बल्कि गरमाइश पैदा करे थो ऐं तव्हांजो कमरो बाक़ाइदगीअ सां गरम तव्हांखे लॻंदो ऐं हिनजी NX जी हिनजी तव्हां हिते ॾिसो तव्हां जेकॾहिं हिनखे तव्हां रीड कंदव त हिन में लिखियल बि आहे खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके मां एड करण बि चाहींदसि हिन में 2 बटण मथां लॻल आहिनि जेको हिकिड़ी तव्हांजी स्पीड वधाईंदो ऐं ॿी तव्हांखे ॿुधाईंदो तव्हांखे कूल केतिरी रखणी आहे हवा जी स्पीड आहे तव्हांखे केतिरी हवा खपे ऐं हिकिड़ी आहे हीट जी त के तव्हांखे केतिरी गरमाइश खपे बिल्कुलु हे 2 लिखियल आहिनि ऐं वरी ॻाल्हि इहा आहे त 2 सालनि जी वारंटी सां गॾु ई तव्हांखे मिलंदो अॼु ई वठी छॾियो NX जो क्वालिटी ही प्रोडक्ट आहे ऐं डिलेक्स फैन हीटर वञी तव्हां हाणे जेके तव्हांखे प्राइस में मिलंदो अॻिते वञी में बि शायदि महांगो बि थी वञे बेहतरी आहे हाणे खां वठी रखी छॾियो तव्हांजे ॿारनि जे लाइ तव्हांजे पंहिंजे लाइ तव्हांजे बुज़ुर्गनि जे लाइ इलाही मुफ़ीद आहे ऐं मां त बल्कि हिनखे अॼु ई परचेस कंदी वेंदमि बिल्कुलु ऐं क्विक हीटअप जेको आहे सो फराहम करे थो ऐं ख़ासि तौर ते NX जो क्वालिटी ही प्रोडक्ट आहे जेको मार्केट में मौजूदु आहे हिन जो जेको नालो आहे उहो आहे डिलेक्स फैन हीटर ऐं कंहिं ज़माने में असां तारुनि वारा हीटर इस्तेमालु कंदा हुआसीं पर उनखां बि तव्हांखे हाणे निजात मिली वई आहे उन्हनि खां बि छुटकारो मिली वियो आहे छो त NX जो ही हीटर अचण खां पोइ ज़िंदगी ॾाढी आसान लॻे थी ऐं तव्हां हिन जो स्विच जेको आहे सो बिजलीअ वारे बोर्ड में हणी ऐं ॾाढो सुकून वठंदव सो बहरहाल NX जो ही ॾाढो सुठो हीटर मार्केट में अची वियो आहे डिलेक्स फैन हीटर बिल्कुलु बि यूज़ करे सघो था ऐं जेकॾहिं मां अॼु जे स्पेशली प्रोग्राम जे हवाले सां गुफ़्तगू कंदी हलां त अॼु असांजे प्रोग्राम में खोड़ सारा गीत हूंदा खोड़ सारा सेरा हूंदा
डांस भी हूंदी पंहिंजे सिंधी कल्चर गाननि ते जेके असांजूं कंदो केरु? छोकिरियूं पाईंदियूं आहिनि डांस कंदियूं आहिनि केरु कंदो इहो मां बात ॿुधाईंदमि मूं चयो अलाए जेकॾहिं मूं ते इहो तव्हां ॿार बि रखो था कंदा ई आहियो वेठे वेठे ई सही पर सिंधी डांस जी अॼु मां माना डांस जे मूड में न आहियां पर जेकॾहिं को कलाम सुठो लॻी वियो ऐं माना का ॻाल्हि सम्झ में अची वई त पोइ इहो ज़ब्त जा ॿुधण पाण टुटी पवंदा आहिनि हीउ माहौल ई अहिड़ो हूंदो आहे जंहिं महिल लोकगीत जी। सहरा पाण ॿुधंदा आहियूं त बिल्कुलु पोइ नाज़रीन। बाक़ाइदा दिलि में बि धूल वॼंदा आहिनि इहा ॻाल्हि बि आहे दिलि में धूल वॼंदा आहिनि ख़ैर नाज़रीन हिकिड़ो वक़्तु थियो हिकिड़े नंढे कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचो ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम से मुझे सिंध के सलाम सलाम सुन शहानी है हमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन जिए लाल कलंदर सुनो शहबाज कलंदर ओ वसे वसे लाल कलंदर सुनो शहबाज कलंदर सिंध जिए ती सोना तुझे सदके कलंदर सिंध जिए ती सोना तुझे सदके कलंदर जिए जिए अला वसे वसे ओ जिए लाल कलंदर सुनो शहबाज कलंदर अली अली या अली 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 या अली गाना कलंदर लाल जा सेवाणी शहबाज जा गाना कलंदर लाल जा सेवाणी शहबाज जा जिए जिए वसे वसे जिए जिए लाल कलंदर सुनो शहबाज कलंदर ओ पर कलंदर लाल जा सेवाणी शहबाज जा ओ पर कलंदर लाल जा सेवाणी शहबाज जा जिए जिए भला वसे वसे ओ जिए जिए लाल कलंदर सुनो शहबाज कलंदर ओ मेहंदी कलंदर लाल जी सेवाणी शहबाज जी ओ मेहंदी कलंदर लाल जी सेवाणी शहबाज जी जिए 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 लाल कलंदर सुनो शहबाज कलंदर वाह 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 माना अदी मेहताब पहुची वई ऐं बाक़ाइदगी सां माहौल हिकिड़ो मचाए छॾियो बिल्कुलु बिल्कुलु वाकई ऐं सॼो जेको आहे सो इहो गीत जेको आहे न जी। इहो सहरो हिकु पासे जेको आख़िर में चईंदा आहा उहो हिकु पासे भलीकार भलीकार ख़ुशामदीद अदी मेहताब बलोच असां वटि पहुची वई आहे लोक गीतनि जी ईअं खणी चऊं राणी
ऐं लोकगीत सहरा माना बाक़ाइदगीअ सां जॾहिं परफॉर्म कंदी आहे त माना असीं मस्तु थी वेंदा आहियूं। तव्हांखे भलीकार चऊं था, अचण सटी महफ़िल खे गरमाए छॾियव, मज़ो अची वियो। 2-3 मिंट लेट थी वई न। हा हा बस हाणे कलंदर खे यादि कयां। ऐं इहा बि सुठी ॻाल्हि आहे त जेकॾहिं असां पंहिंजी कंहिं बि ज़िंदगी जी या पंहिंजे प्रोग्राम जी कंहिं बि शइ सां कलंदर लाल सां शुरूआति कंदा आहियूं त हुन में बरकतूं पाण ई थी वेंदियूं आहिनि। ऐं अपाज़रा खे मां हिकु दफ़ो ॿीहर भलीकार कंदा, आपा ॾाढी ख़ुशी थी। ऐं माशाल्लाह पहिरियां खां वधीक अञा हसीन तरीन आपा जी सोबत में रही कराची जो पाणी लॻे थो तव्हांखे लॻी वियो आहे। ऐं मां व्यूअर्स खे ॿुधाईंदी हलां अपाज़रा जेके फिल्मुनि में बि इलाही कमु कयो आहे ऐं ड्रामनि में बि सिंधी मीडिया में बि पंहिंजो नालो मञायो आहे। ऐं माशाल्लाह इन्हनि जी एक्टिंग, इन्हनि जी परफॉर्मेंस, काफ़ी ड्रामनि में असां गॾु कमु बि कयो आहे। कॾहिं मां हिनजी भेण थी आहियां, कॾहिं मां हिनजी धीउ थी आहियां, कॾहिं मुंहिंजी वालदा थियूं आहिनि। त असां ॿिन्ही जो कनेक्शन बि इलाही सुठो रहियो आहे। ऐं जेकॾहिं मीडिया जी आपा असां ॻाल्हि कंदा हलूं त उहो चवंदा न, मां जेको आहे पंहिंजे ॿार खे बांबड़ा पाइण जॾहिं सेखारींदी आहियां, तव्हां मुंहिंजी आङुर पकड़ी, मां 2-3 क़दम हलनि तव्हां भॼी वियो, तव्हां गायब बि थी वियो, हिकदमि साथ छॾे वियो। पर ख़ैर माशाल्लाह अल्लाह साईं खे इन वक़्त पे असांखे वरी मिलराइणो हुयो, असां वरी आम्हूं साम्हूं थी वियासीं। माशाल्लाह पाण हलण जहिड़ा थी वियो, घुमण जहिड़ा थी वियो, अचण जहिड़ा थी वियो, वञण जहिड़ा थी वियो। ॾाढी ख़ुशी आहे मैडम, मैं तो आपसे गॾु मां हिते आई आहियां। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे वरी अगेन तव्हां ॿिन्हिनि खे हिते पंहिंजे प्रोग्राम में ॾिसी। ॾाढी ख़ुशी आहे। ऐं माशाल्लाह मूंखे आपा लॻे थो तव्हांजी सोबत जो बि असरु थी वियो आहे काफ़ी। मूंखे पहिरियां खां जेको आहे न, जेके आयूं हुयूं अॼु इलाही फ्रेश बि लॻनि थियूं, फेस ते रौनक बि आहे न। त इंसान बेहिम्मत जेको हूंदो आहे न, उन में पंहिंजे घर वारा बि बेज़ार हूंदा आहिनि। जी सही था चओ, सच्ची था चओ। इंसान आलसी न थिए, इंसान ॿिए जे हथरे न ॾिसे, इंसान पंहिंजी महिनत करे मनरायो जॾहिं अथई त पोइ कुंड में लिकण जी ज़रूरत कहिड़ी। बाबा निकिरो, पंहिंजो कमकार कयो, दुनिया जे लाइ कुझु त सिंध जे लाइ कयो। हाणे बाक़ी घणा ॾींहं इहा आहे मैडम, कुझु रेस्ट बि त करणु खपे न इंसान खे। बाक़ी में आप ही पर वो चवंदा है मीडिया में मूंखे चवंदो आहे त आराम सिर्फ़ कब्र में आहे। हे मूंखे वेठो एॾो लेक्चर वज़ीर आज़म थो चवे, मां हे मूंखे चवंदा आराम औरतुनि जे लाइ सिर्फ़ कब्र में आहे। मां हिन खां कॾहिं कोई सलाह वठंदी में मूंखे चवंदा तोखे आराम सिर्फ़ कब्र में मिलंदो, ॾिसो सुकून उते ई आहे। इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे। इंसान जेसि ताईं जहिड़ो आहे हुनजा कम नथा खुटनि, परेशान इंसान जे नसीब आराम में तॾहिं पर अहिड़ो कमु करे कब्र में बि आराम नहीं इंसान करे नालो करे वञे त बाबा एतिरी पोड़ी बि थी वई, एतिरो हुनजी उमिरि थी वई, त बि हुन पंहिंजे कम खे, पंहिंजे मीडिया खे, पंहिंजे कम खे न छॾे। अच्छा भला अॼु तव्हां नई सरती बि आहे हिकिड़ी ॿी बि बिल्कुलु मां सुमेरा ख़ान जो इंट्रोडक्शन कराईंदी हलंदसि। हिननि ॿुधायो आहे त हे हाणे न्यू सिंगिंग बि करण लॻियूं आहिनि, गाना बि चवनि थियूं। शागिर्द आहे मुंहिंजी, तव्हांजी शागिर्द आहे माशाल्लाह। आपा पोइ हिकु ॿ लाइनुनि जो हक़ इन्हनि जो बि आहे त ॻाए ॿुधाइनि या अञा तयारी कोन्हे? न, हिननि खे इजाज़त ई न आहे। जेसि ताईं मां पूरी तोखे तयारी न कराईंदमि तेसि ताईं तूं मेहताब बलोच जो नालो न ख़राब कजां। मता काथऊं ई निकिरी पए पोइ। हा इहा ॻाल्हि बि आहे। पर ख़ैर अल्लाह से तव्हां सां गॾु आहे इंशाल्लाह। तव्हां रियाज़त शुरू आहे न फौजिया सुमरो जी, शर्मस सिंधी, शाज़िया खुश्क जी, इहे अॼुकल्ह कोई भले न मञे, मूंखे उन ॻाल्हि जी परवाह न हूंदी आहे, पर इन्हनि खे वेहारे मां पंहिंजे घर में सेखारियो आहे। कोई मञींदो? मूंखे बि यकीन कोन थो अचे। न ईंदो बि कोन न, पर मूं वटि प्रूफ आहिनि, इन्हनि शयुनि जा मूं वटि प्रूफ आहिनि। अच्छा हा, पर तव्हां थोरो कंदा आहियूं, सुठो कंदा आहियूं। अच्छा, हिकिड़ो पीटीवी ते तव्हांजो गीत लोकगीत नशर थींदो आहे, कॾहिं कॾहिं ॾिसी वठंदा आहियूं त उन में तव्हां झुमिर बि हणंदा आहियो ऐं गुलनि जी टोकरी खणी करे झुमिर हणंदा आहियो, उहो ॾाढो ज़बरदस्त। इहो बि ज़मानो भलो हुयो। एतिरो गायो आहे पुट, मूंखे यादि ई कोन्हे मां छा ॻाए वई आहियां। पंहिंजी सिंध जे लाइ मां छा करे वई आहियां। हज़ारनि जी तादाद में तव्हांखे सेरा यादि हूंदा? लखनि जी में, हज़ार परे विया, लखनि जी में, जिथो निकिरंदो निकिरंदो ईंदो सेरो। सही ज़बरदस्त। इहा बि सुठी ॻाल्हि आहे। मुंहिंजे घर में जेकॾहिं हाणे कहिड़ी भाउ जी या भेण जी शादी थी त पोइ मां आपा खे स्पेशली घरां पिक करणु ईंदमि ऐं पंहिंजे घर रखंदसि ऐं पोइ घर ई ड्रॉप करणु मां ई वेंदमि पाण। बहरहाल आपा जेका आहे न, एडवांस को सवा काॾे न असां हर तरीक़े जो दंड भरण जे लाइ तयार आहियूं। न एडवांस माना पैसा या एडवांस ॿुधाए त छॾियो न, पैसा एडवांस में वठंदी आहे न आपा। हाज़िर मुंहिंजे पैसनि जो बिल्कुलु जान कुर्बान आहे। तव्हां छा पैसनि जे विच में छा ॻाल्हाए, तव्हां हुकुम कयो बसि हीअ शइ मूंखे खपे। मज़ाक त हलंदी रहंदी। शादियुनि मुरादियुनि में वञो था या
ख़त्म थी विया आहिनि इहे सिलसिला कोरोना खां पोइ? कोरोना खां पोइ ख़त्म थी विया आहिनि पर थोरो थोरो हलनि कनि था। जिन्हनि खे पंहिंजा पुट पढ़ाइणा आहिनि बंगले में बि करे वेही थी रहनि वीचारियूं। अच्छा अच्छा हाँ बिल्कुल पर बिल्कुल हिकिड़ो बहानो बि मिली वियो आहे कोरोना ऐं बाबा नथा करायूं महफ़िल। बसि इहो त शलन बहानो मिले असांजे पाकिस्तान में कंहिंखे त पोइ बसि बहानो हिकिड़ो ई हूंदो आहे पैसा अची पैसा कोन छो त कोरोना अची वई। अरे तूं रोज़ कमाए रोज़ खाए तुंहिंजो कोरोना न कहिड़ो वापसि इहे माण्हुनि जा कम थी विया आहिनि। सही 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 पोइ कोरोना ते सेरो भला तव्हांखे वधि में वधि मां तव्हांखां अॼु सवाल थी कयां जी आपा तव्हांखे वधि में वधि सेरो कहिड़ो सुठो लॻंदो आहे जो घणो तव्हां ॿुधंदा हुजो त हीउ सेरो ॾाढो सुठो आहे? सेरा त मूंखे सभी सुठा लॻंदा आहिनि पर जंहिंजे अंदरि धूल ऐं धमाको ऐं इहे मतिलबु की चलचलापन घणी हूंदी आहे उहो मूंखे इलाही सुठा लॻंदा आहिनि। अच्छा जी बिल्कुलु चंचलापन जी बिल्कुलु सही सही माना हिनखे आगिन गिनाक पढ़ी सुठो लॻंदो आहे। हा थोरो धूल में वधीक धमाको हुजे धमाको हुजे। आपा ॿुधायो पोइ पंहिंजी आवाज़ में। हा पुट हाज़ुर। ओ छो न पाया मां सोनियूं वालड़ियूं मुंहिंजूं सीरत सां मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं। ओ छो न पाया मां सोनियूं वालड़ियूं मुंहिंजी सदफ सां मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं। ओ मुंहिंजूं इरशाद सां मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं। गज़ली सां मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं।
नायाब के छो न पाया मां सोनू ओ छो न पाया मां सोनू वालेड़ूड़ी मुझू नायाब सा मिठू मिठू गालेड़ू छो न पाया मां सोनू वालेड़ूड़ी मुझू मारू सा मिठू मिठू गाले ओ मुझू एसान सा मिठू मिठू गालेड़ू वाह 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 जबरदस्त जबरदस्त वाह जी, नाज़रीन, performance खूबसूरत तव्हां तव्हां ॿिन्ही जी ॾेखारी। डांस बि ॾिठी इन्हनि जो तव्हां परफॉर्मेंस बि ॾिठी वक़्तु थियो आहे कि नंढड़े कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचो ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम से मुझे सिंध के सलाम सलाम सुन शहानी है हमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक नाज़रीन एक तो ॿीहर भली कार्तिक आहे तव्हांखे प्रोग्राम सलाम सिंध में जीअं त तव्हांखे ख़बर आहे जो असां सेरा असांजे प्रोग्राम में थी रहिया आहिनि ख़ूबसूरत आवाज़ ख़ूबसूरत त असांजे प्रोग्राम में कॉल करे सघो था नंबर तव्हांजी पंहिंजी स्क्रीन ते आहे कॉल करे पंहिंजी फरमाइश करे सघो था असां तव्हांखे हितां लाइव गानो बि ॿुधाईंदासीं लाइव सेरा बि ॿुधाईंदासीं बिल्कुलु ऐं उहो तव्हां- असांखे फोनियूं ईंदियूं हुयूं जी, त सहरनि जी। ऐं लोकगीतनि जा प्रोग्राम प्रोग्राम कंदा रहंदा कयो ऐं अॻे हफ़्ते जीअं अदी मेहताब खे घुरायोसीं बिल्कुलु। हुन खां पोइ तमामु घणी जेको आहे सो मोट मिली हा न सो उन मोट जे बदिले अॼु तव्हां गॾु आहियो वरी ज़ारा मोट मिली तॾहिं त तव्हां वरी ॿीहर घुरायो न जी बिल्कुलु ज़ारा मोट ते सॼो कमु मोट आहे। मिली त ज़ारा मोटायोसीं मुंहिंजी तव्हांखे। पतियूं मूंखे पसंदि थियूं कनि मुंहिंजा आदा मूंखे पसंदि था कनि जी, बिल्कुलु। मुंहिंजूं भेणियूं मूंखे पसंदि थियूं कॉल कनि आहे सही कॉल प्रोग्राम में अची आपका कॉल शामिल ताकि वो गुफ्तगू करनासी हेलो अस्सलाम वालेकुम अच्छा टीवी जो पहिरे तव्हां पंहिंजो आवाज़ बंदि करे छॾियो बराए महिरबानी नालो ॿुधाइजो हेलो हेलो अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम छा नालो आहे किथां कॉल कई आहे जी मां जलमक्सी का कॉल कई है मरियम बलोच अच्छा जन्नत मां तव्हांखे भली कार्तिका मरियम बलोच महिरबानी। कीअं आहे तव्हां ठीकु आहियो तबियत ठीकु आहे तव्हांजी अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान ता सब ठीक आयो टीम वारा जी अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुल ठीक ठाक आहियां छा चवण चाहींदो प्रोग्राम में प्रोग्राम माशाल्लाह जबरदस्त आहे आज फर्स्ट डे असां ॾिठो आहे सॼी फैमिली खे वणी वियो माशाल्लाह अच्छा जी वॾी महिरबानी थैंक यू सो मच तव्हां जेकॾहिं फर्स्ट टाइम ई ॾिठो आहे तव्हांखे सुठो लॻो आहे इहा सुठी ॻाल्हि आहे त तव्हांखे पसंदि आयो आहे जी जी सॼी माशाल्लाह फैमिली खे हाणे शादी जो माहौल आहे सॼी जिनियल थियल आहे उन्हनि खे माशाल्लाह वणी वियो सभिनि जी ज़ोर ज़बरदस्ती अचे कॉल कर ॻाल्हाए लाइव ते असांखे ॾाढो वणी वियो आहे शादी कंहिंजी आहे तव्हांजे घर में घोट जो नालो जी मुंहिंजी भेण जी शादी आहे तव्हांजी भेण जी शादी आहे घोट जो नालो छा आहे घोट नालो नसीर आहे हिन जेका नसीर पाण घोट थिए थो त मुंहिंजे नाले सां अचे सेरो अॼु मां ताप चवरायो नसीर नसीर नालो आहे ठीकु आहे असां आपा खे रिक्वेस्ट कयूं था त नसीर जे नाले अदा घोट जे नाले हिकिड़ो ख़ूबसूरत सेरो चवे थैंक यू सो मच फॉर कॉलिंग पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखो वॾी महिरबानी प्रोग्राम खे एंजॉय करण जे लाइ प्रोग्राम में कॉल कंदा रहो अहिड़ी तरीक़े सां जीअं मां की गुफ़्तगू करे रही हुअसि जेकॾहिं सही। कंहिंजी शादी आहे कंहिंजी बर्थडे बि आहे असां बर्थडे बि तव्हां विश करे सघूं था सही, सेरे जे सही। हिसाब नसीर सां तव्हांजो नालो न्यू यादि थी ट्रैक वियो। हूंदो नसीर जी जी ईअं एॾा नाला कीअं यादि कंदा आहियो फरमाइशूं हा, थींदियूं पोइ वाक़ई में हूंदियूं, हे नालो हो नालो कॾहिं कॾहिं अहिड़ो थींदो आहे कमु जो मां चवंदी आहियां मां सेरो यादि कयां या नाला यादि हा, कयां बिल्कुलु, कॾहिं थींदो आहे पर हाणे अलाह जो करम ॿ नाला आहिनि नसीर ऐं मुश्ताक इहे मुंहिंजे दिमाग़ में वेठा आहिनि जा अच्छा 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 कीअं मुश्ताक जी मतिलबु फरमाइश थी आहे हा न। सही आपा सही कीअं मतिलबु वाक़ई में इरशाद वारी ॻाल्हि बिल्कुलु क्लियर ई आहे त एतिरा सारा नाला असांखे कीअं यादि रहंदा असांखे कोई हाणे बक़ाइदा जेसिताईं लिखी न ॾियनि तेसिताईं यादि नथो थिए ऐं तव्हांजे माइंड में रहंदो आहे ॻाइणो बि आहे म्यूज़िक ते बि ध्यानु ॾियणो आहे झूमर ते बि ध्यानु ॾियणो आहे नाला बि यादि रखणा आहिनि मतिलबु इहो तव्हां सम्झो त अलाह जो वॾो तोहफ़ो हे मेहताब हे पाकिस्तान में आहे तॾहिं मेहताब जी इज़त न आहे हक़ीक़त में न छो न आहे तव्हांजी अरे respect बाबा, इज़त उन्हनि आहे। जॻहनि ते उन्हनि जॻहनि ते तव्हां वटि आहे हा उन्हनि जॻहनि ते हिन फन जी इज़त न आहे अहिड़ियूं अहिड़ियूं जॻहियूं आहिनि जिते फन जी इज़त न आहे ॻाइणु झुमिर करणु फेस ख़राबु न थिए आवाज़ ख़राबु न थिए जंहिं फरमाइश कई आहे उनजो नालो बि अचे हिकिड़ो दिमाग़ जो कमु हूंदो आहे अच्छा कॾहिं ईअं कंदा आहियो त बाबा हाणे 8-10 नाला चई थी छॾियां सेरे में को न को घर जो भाती हिन नाले सां हूंदनि ई पाण ई कंहिं न कंहिंखे वञी लॻंदो न, ईअं न 8 नालनि मां हिकिड़ो नालो त हूंदो घर जेके में जेके नाला खयां हाणे मां सेरनि में हा इन्हनि जूं फरमाइशूं राति अची चुकियूं हुयूं अच्छा मां चयो पहिरियों त
घर वारनि जूं फरमाइशूं पूरियूं करे जाम छॾायां पोइ इजो थियूं अचनि ॿियूं फरमाइशूं हाँ बिल्कुल तंहिंजे करे मां जल्दी जल्दी पंहिंजे घर वारनि जूं फरमाइशूं पूरियूं करे छॾियूं सही कयो सुठो कयो सही 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 खाली सिर्फ़ फरमाइश ई आहे का मिठाई बि ॾियनि था रुगो कनि बसि इहो फरमाइश था कनि बसि फरमाइश कंदा आहिनि वरी अलाह उन्हनि खे ज़िंदगी ॾे वरी हुननि जूं शादियूं मुरादियूं थियनि थियूं त वरी उहे कर्ज़ लाहे था छॾनि धक ई लही था वञनि हाँ बिल्कुल बिल्कुल आपा असरा सां जेकॾहिं गुफ़्तगू कंदी आहिनि आपा कमकार जो सोचियो आहे मीडिया में अचण जो वापसि सोचियो आहे कम जे लाइ स्टार्ट कंदो पंहिंजो एक्टिंग में स्टार्ट करे छॾियो एक्टिंग खां हाणे डांस खां शुरू कयो आहे एक्टिंग ते एंड आहे एक्टिंग अॻिते बि करणो आहे न खोड़ ज़िंदगी पई आहे इंशाल्लाह तव्हां दोस्तनि जो साथ रहियो त ज़रूरु इंशाल्लाह अच्छा जी ठीक है हिकिड़ी कॉल आहे हिकिड़ी सरप्राइज़ कॉल आहे आपा मुमताज़ जे लाइ मेहताब जे लाइ ऐं बिल्कुलु असां हुन कॉल खे शामिल कंदासीं नालो हाणे विसारे था वो केड़ा नाला याद नसीब मुंहिंजे दिमाग़ में हुयो न इन जे करे नालो यादि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी कीअं ठीक आहियो असां बिल्कुलु ठीक ठाक आहियूं आपा सां गॾु आहे आपा तव्हांजे लाइ सरप्राइज़ कॉल आहे सुञाणो पाण पंहिंजा माण्हू हा हेलो अस्सलाम वालेकुम बाजी कीअं ठीक आहियो बिल्कुलु ठीकु अदी केर किथां आऊं आपा जी अम्मी थी ॻाल्हायां सुञाणो न पाण केरु किथां कीअं पुछा कंदा हाणे पाण सुञाणो तव्हांजे लाइ सरप्राइज़ कॉल आहे आपा जी अम्मी फातिमा जी अम्मी अच्छा फातिमा जी अम्मी फातिमा जी छा हाल आहे ख़ुशि आहीं शुक्र आहे माशाल्लाह ॾाढी प्यारी पई लॻी हा कहिड़ो भला सेरो ॿुधंदी आहे सोणी कलाम जेको मुंहिंजे नाले ॿुधाई ॿुधा हींअर हा बिल्कुलु 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 फातिमा लाइ ॾिसो त कहिड़ो थी कलाम ॻाई ठीक आहे फातिमा लाइ ॻाइबो फातिमा ओके जी तव्हां प्रोग्राम खे एंजॉय कंदा रहो प्रोग्राम में असां पंहिंजो इहो सेरो शामिल कंदासीं मुश्ताक ऐं नसीर खे ही असां सेरो डेडिकेट कंदासीं आपा सेरो हाणे शामिल कंदासीं प्रोग्राम में सेरो जो टाइम थी वियो ॿुधायो ज़बरदस्त तरीक़े सां रहण तू नारो ॿुधई राजू सारो साहुरन जे दर ते मुश्ताक हयो नारो ला साहुरन जे दर ते नसीर हयो नारो नसीर हण तू नारो ॿुधई राजू सारो नसीर हण तू नारो ला ॿुधई राजू सारो साहुरन जे दर ते नसीर हयो नारो ला साहुरन जे दर ते नसीर हयो नारो नसीर हण तू नारो ॿुधई राजू सारो मुश्ताक हण तू नारो ला ॿुधई राजू सारो हे हा नसीर जी मालाड़ो गोराया नसीर हण तू नारो
मज़ो अची वियो ईअं हुजनि न किथां सहरा तारीफ़ कजे किथां शुरूआत कजे ख़बर ई कोन थी पए माशाल्लाह माशाल्लाह आपा हज़रा जी डांस ऐं अॼु त हाणे त सीमी पैसे खे थोरा पंहिंजा जलवा ॾेखारे छॾिया सिमरन सिमरन बिल्कुल सिमरन सिमरन हो केड़ी फिल्म जो डायलॉग है सिमरन तुम्हें राहुल छोड़ के नहीं जाएगा माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त तव्हांजो जान जी परफॉर्मेंस ॾाढी भली पर जंहिंमहिल शादीअ में वेंदा आहियो त पोइ मूंखे इहो ॿुधायो त घणे खां घणो तव्हांखे जेको आहे सो एप्रिसिएशन केरु ॾींदो आहे माना घोटु पाण ॾींदो आहे माना उनजो पीउ ॾींदो आहे या उनजी अमड़ ख़ुशि थींदी आहे घणी घोर केरु ॾींदो आहे घणी घोर हा सची ॻाल्हि थी ॿुधायांव हा मां किथे न ॾिठो आहे त घोट मूंखे घोर न ॾिनी हुजे हा न घोट पाण ई शुरू थी वेंदो आहे हुनजा सॼो खानदान त हूंदो आहे पर वीचारो उहो बि शुरू थी वेंदो आहे अच्छा सो सेरा त आहिनि ई अहिड़ा न सही 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 हा न सेरनि में रुगो घोट जी तारीफ़ हाणे हेॾी तारीफ़ ॿुधंदो पैसा बि न ॾींदो पर मूंखे त लॻे थो तव्हांजो जेको ही दोस्त आहे ही गॾु जेको असां सां गॾु आहे दोल त्योहार दोल खे कुटे थो इहो इहो मुंहिंजो दोस्त न आहे मुंहिंजो भाउ आहे जिगुर आहे असांजो दोस्त आहे न हा तव्हांजो दोस्त आहे सो इन जो ऐं मुंहिंजो जेको आहे सो इहो केमिस्ट्री मैच आहे मैच आहे हाणे असां जेको आहे सो आस्ते आस्ते हिनखे जेको हेॾो वरी ॿियो वेठो आहे न लिक लिक में मरम सां हाणे असांजी मरम खे बि कोन छॾींदासीं हिनखे वतियूं वञिजो हा हाणे मरम खे छॾणो न आहे जे त बाबा हितां जंहिंमहिल ध्यानु ॾींदो त जंहिंमहिल असां वटि हूंदे सही सही इशा साईं माशाल्लाह ही सरमत सिंधी सां मां बि घणो रहियो आहियां तव्हांखे ख़बर आहे उन वक़्त में बि माशाल्लाह ही शुरू खां एनर्जेटिक आहे मूंखे हैरान लॻंदो हींअर बि माशाल्लाह माशाल्लाह हींअर बि माशाल्लाह महताब ऐं फ्लेवर हींअर जेको हुन ही ॾिए पई सेरनि जो त मूंखे लॻे केतिरे केसर कंपनीज़ मां ॾाढा कमु कंदा अथव त हींअर बि हिन जे एल्बम जे लाइ फोन हुजनि पियूं सही सेरनि जो एल्बम करे ॾिए मां दोल वारे जी तारीफ़ करणु विसरी वई त दोल ॾाढो सुठो थो वॼाए वक़्तु गुज़री माना हिन जो दोल ॿुधी करे घोट त पाण माना घोर त ठहियो जुमेराइण बि शुरू कंदो मना मूंखे पाण खे यकीन कयो सॼे वेल्यू मास धूल बि इलाही मेन्यू मतलब रखे तो हिकड़ी हे पर आहिनि न हे असांजा पुट हे ॿई पर आहिनि इहे पर न हूंदा त मां उॾंदमि काॾो सही सही असां दोल हिननि ते पाण बि वॼाइणो अचे मां पाण सिर्फ़ सरगम बस सिर्फ़ रियाज़त ताईं आपा वॼाइण त ईंदो हूंदो न तव्हांखे बि न न सिखियो न न न पुट टाइम ई न मिलियो न हा टाइम जी भी चङा हिकड़ी उम्र हूंदी आहे धूल सिखण टाइम न जी मिलियो टाइम इन करे न मिलियो जो सिंधी गायां उर्दू गायां पंजाबी गायां 7 ज़बानुनि में गायां कॾहिं काॾे थी वञा फंक्शन ते कॾहिं काॾे थी वञा रिकॉर्डिंग ते वरी घर खे टाइम ॾियणो मिटनि माइटनि खे टाइम ॾियणो औलाद खे टाइम ॾियणो मुड़ुस खे टाइम ॾियणो वरी रियाज़ खे टाइम ॾियणो ॾाढो ॾुखियो आहे हिकिड़ी औरत खे जेके बैक न आहे ऐं बग़ैर बैक जे उहा कमु थी करे उनखे लख शाफ़्सूं आहिनि मूं जहिड़ी औरत खे जेके बैक न मिली न मुड़ुस जी मिली न कंहिं उस्ताद जी मिली न कंहिं माण्हू जी बैक न मिली मां पंहिंजो अकेलो ई पंहिंजो सफ़र शुरू करे ॾिनो मुंहिंजो उस्ताद वीचारो वक़्त खां पहिरियों मरी वियो जी जी अकेला थी वियासीं आपा हिकड़ी कॉल आहे तव्हांजी गुफ्तगू खे मां ताईं कंटिन्यू कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम बाजी खुश आहियो अल्हम्दुलिल्लाह असां बिल्कुलु ठीक ठाक आहियूं छा नालो आहे किथां कॉल कई आहे बाजी मांजो नालो अब्दुल रहमान ॻाल्हायां थो गंदा के शहर में बलूचिस्तान खां वाह वाह जी अब्दुल रहमान मां तव्हांखे भली कार थी आहियां सलाम सिंध में कीअं आहियो ठीकु आहियो तबियत ठीकु आहे दुआ आहे तव्हां ॿाहिरि भेणनि जूं ॿाहिरनि जूं अचियुनि जूं अदिया ख़ुशि लॻा पिया आहिनि जी ये भी बिल्कुल सब ठीक है ॾाढी देरि प्यारी लॻे थी ॾाढा अंजा असांखे फेरा वणनि था माना ईंदी आहे किरण लगाड़ी सां हा जी जी अदा हा भेण ख़ुशि आहियां हा भाऊ तव्हां ख़ुशि आहियो हा दुआ आहे तुंहिंजी मांजो मंगणो आहे अचण दे को फेरो त ॿुधाए भलो को सुठो भई घर वारनि खे वञी वञे कंहिंजो मंगणो आहे बाबा नालो 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 तव्हांजो मंगणो आहे अब्दुल रहमान जी ठीकु आहे अब्दुल रहमान नालो अथसि चए थो त अहिड़ो सेरो ॿुधायो मंगणो आहे मुंहिंजो सेरो अहिड़ो हुजे थो माइट जल्दी राज़ी थी शादी कराए वॾी महिरबानी प्रोग्राम में कॉल करण जे लाइ ऐं ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं तव्हां प्रोग्राम में शामिल थींदो आहे नंबर तव्हांजी स्क्रीन ते आहे प्रोग्राम में कॉल करे सघो था ऐं मां पंहिंजे व्यूअर्स खे बि ॿुधाईंदी हलां त प्रोग्राम में कॉल करे पंहिंजी फरमाइश जा कोई बि सेरा वग़ैरह बि ॿुधी सघो था ख़ैर वक़्तु थियो हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं ऐं वापसि अची असां अब्दुल रहमान जो सेरो ॿुधंदासीं सो ब्रेक जी तरफ़ हलूं था ब्रेक खां पोइ वापसि था अचूं मुझे सिंध के सलाम सलाम सुन शहानी है हमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन
वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली कारतिया तव्हांखे सलाम सिंध में अचण से मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त इमरान लाड़क जी शादी आहे ऐं अब्दुल रहमान जी मंगणी आहे। आपा खां इन मां जेको इहो सेरो ॿुधण वारी आहियां हाणे, ऐं उन्हनि खे असां डेडिकेट बि कयूं था त जेकॾहिं उहे प्रोग्राम खे एंजॉय करे रहिया आहिनि त पूरे तरीक़े सां फुल तरीक़े सां एंजॉय करे, उन्हनि जी फैमिली बि एंजॉय करे। आपा उते शादी जो माहौल आहे बि सही घर में, जी जी पाण बि शादी आहे, बिल्कुलु दौलत मंगणी बि ॻाइनि था आहे। पिया, पर तव्हांजो सेरो शामिल थींदो अञा वधीक मज़ो ईंदो उन्हनि खे। अच्छा इमरान ऐं जी इमरान ऐं अब्दुल रहमान। इहे अंगण मुझे रहमान जा वसंदा, सदा अंगण मुझे रहमान जा वसंदा, ॿाहिरि ॿाहिरि गिली ख़ुशि थींदा, चाचा मामा सदा ख़ुशि थींदा थींदा। इहे अंगण मुझे राणल जा वसंदा, सदा अंगण मुझे सुराण जा वसंदा। इमरान जा वसंदा। सोनी बाई गड़ाए घर आवड़े बन्ना, सोनी बाई गड़ाए घर आवड़े बन्ना, आवड़े बन्ना, आवड़े बन्ना, आवड़े बन्ना, आवड़े बन्ना। बाबा ये इरशाद जा वसंदा, सदा अंगण मुझे असर जा वसंदा, ॿाहिरि ॿाहिरि गिली ख़ुशि थींदा थींदा। असांजा बि वसंदा, तव्हांजा बि वसंदा, जेकी ॾिसनि था उन्हनि जा बि वसंदा। बिल्कुलु। ऐं इहे वरी शादियुनि ते माइट आहिनि रुसंदा, इहो कमु ख़राबु आहे। हर भरू फुज़ूल जो घर में खुशी वारे माहौल जो ख़राब करे छॾींदा। आपा ईअं छो आहे? हर घर में हर घर जी कहानी आहे। माना शादीअ महिल साड़ आहे इहो। सम्झ घटि आहे, साड़ वधीक आहे, पर माण्हू जेको सड़े थो न उहो इहो न सोचे त मां सड़ां थो त इहो मूंखे फ़ाइदो पवंदो, न उहो हक़ीक़त में हुनजो खून बि सड़ी वेंदो। सड़णु पंहिंजी ॻाल्हि, पर जहिड़ो हितां थींदो आहे त घोट जी कार में बाबा चाची खे न विहारियूं,
गाड़ी के न वेरूं नानी के न या वेरूं मानी में बूटी कोन आई है गाड़ी कार में जगह थोड़ी पानी कोन मिलियो गिलास कोने त सा पानी पियो एतरी नंढी नंढी शैन ते माण्हू एतरी ए शै त पाण में मैनेज शादी करे जो माहौल अहिड़ो हूंदो आ हां जो माण्हू पंहिंजे ई होश में कोन हूंदो आहे। सही माण्हू खे शादी ते अची कोऑपरेट करणु खपे शादी वारनि सां विढ़णु न खपे। वापसी ते कुंवार खयूं ईंदो कुंवार जी माउ खयूं ईंदो त ज़ाहिर कंहिंखे वरी लाहिणो पवंदो गाॾीअ मां उहे वरी उठल त असांखे लाहे छॾियऊं त पंहिंजी असांखे चऊं था सुज़ुकीअ में अचो अञा हाणे शादी कई अथई अञा पहिरियों ॾींहुं आहे अञा आई बि कोन्हे घर अधी माउ खे या भेण खे लाहे छॾियईं ससु खे साली खे विहारे ॾिसो न हालत आई आहे ये हकीकत ॻाल्हि आहे त कुंवार सां त साली बि मतिलबु भेण बि पंहिंजी वेंदी माउ बि पंहिंजी वेंदी असल हक़ उन्हनि जो आहे पर इहो थोरो थोरो थींदो आहे। सही मां त चवां थो घोट लही करे हा उहा आपा वारी ॻाल्हि अञा घर आई कोन्हे पेर वसियो कोन अथसि पंहिंजी सॻी माउ खे लाहे छॾी भेण खे लाहे छॾी पंहिंजी साली खे विहारे छॾी सोरे खे विहारे छॾी या उन माई जी माउ वधीक अज़ीज़ हुयसि पंहिंजी माउ वधीक अच्छा वरी चवां थो त अहिड़े मौके ते घोट लही करे चयो वा तव्हां वियो मां पंधु थो अचां घोट जेको अॼुकल्ह जो घोट आहे न शादी थो करे न उहो कुंवार खां वधीक ड्रिगल हूंदो आहे अलाए कहिड़ो सिस्टम थींदा अलाए मुंहिंजी शादी बि थींदी अलाए मुंहिंजा सभु मुंहिंजा बोड़ बि लही वेंदा अलाए छा अलाह ख़ैर कंदो। हाणे कॉल आहे शामिल कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम छा लादा ठीकु आहियो? बिल्कुलु अदी ठीकु आहियूं असीं तव्हां केरु पिया ॻाल्हायो? मां तारा थी ॻाल्हायां गंबट का। माशाल्लाह माशाल्लाह कीअं आहियो भेण ठीकु आहियो? जी जी सर तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु ज़बरदस्त प्रोग्राम ॾिसो पियूं। जी जी सर प्रोग्राम ॾिसूं पिया ॾाढो सुठो पियो लॻे प्रोग्राम। मां फरमाइश मूंखे करणी मूंखे कोई गानो ॿुधाए अधी के चौको चेहरो ॿुधाए। हा हा कहिड़ो कहिड़ो सेरो बस अधी बंगले खुरम में अंदर बिछी आया ना सेरो थोड़ो बंगले अंदर बिठी आया। हा हा अच्छा ठीक है सारा तव्हांजी रिक्वेस्ट अची वई है पर शादी आहे कंहिंजी? हाँ मुझे खुरम अब्बास जी सुन्नत तौर है उन्हें जो मना बुधायो है। सही हसनैन जी भी हसनैन ए खुरम सही जी जी ठीक है नाला असां नोट था कयूं ऐं अदी मेहताब खे चवंदासीं त बिल्कुलु तव्हांखे इहा डेडिकेशन तव्हां ताईं पहुचायूं था। जी बिल्कुल सो वाह वाह अब जी गुफ्तगू थी रही हुई असांजे सेरनि जी असांजे खाधनि जी। अच्छा पहिरियां शादियुनि में चूरियूं ऐं कुटी इलाही ठहंदी हुई अॼुकल्ह उहे खाधा गायब छो थी विया आहिनि? मां त इहा हिकिड़ी मिठाई हूंदी हुई पहिरियों जेका कुंवार वेहंदी हुई वनवाह में हुनखे चाकू हथ में ॾींदा हुआ त हथ में चाकू करे वेहो हुनखे चाकू वारी शइ वढण वारी शइ न ॾींदा हुआ हुनखे लूणु मिर्च न विझी ॾींदा हुआ 7 ॾींहं छोकिरी सिर्फ़ु फिको खाधो खाईंदी ऐं मिठो खाधो पर ईअं छो इन जी वजह छा आहे? उन जो वजह इहा आहे जो अॼुकल्ह इहो जेको नथा कनि न त उहे शादियूं जल्दी टुटी बि वञनि थियूं। फिके खाधे जो सबब छा आहे? फिका खाधा छो खाराईंदा हुयसि? सुठो आहे सुठो हूंदो आहे ठीक है। वॾनि जी जेके बि शयूं आहिनि असांजूं पुराणियूं जेके बि असांजे वॾनि चयूं आहिनि उहे असांजे लाइ तमामु बहितर आहिनि। अच्छा आपा चाकू रखण जो मक़सद? चाकू त ॾिसो न जंहिं महिल छोकिरी मतिलबु ॿार थी ॼणे तभी 40 ॾींहं क़बर मुंहुं खोलींदी आहे। जी जी ठीकु आहे जी जंहिं महिल छोकिरी शादी थी करे तभी 40 ॾींहं क़बर वात खोलींदी आहे। अच्छा ठीकु आहे न हे शादी जंहिं महिल वनवाह में वेहंदी आहे छोकिरी त इहो थी वेंदो आहे छिलो। अच्छा पोइ हर शइ जी नज़र हूंदी आहे शैतान जी जिन जी भूत जी इंसान जी हर शइ जी नज़र हूंदी आहे। पोइ हर शइ को उन शइ खे बचाइणो पवंदो आहे। चाकू उन जे करे रखंदा हा चाकू इन जे करे उन जे हथ में हूंदो आहे। सही भाई घोट जे कुले ते त बंदूक हूंदी आहे न जब घोट बि चाकू रखंदो अथव घोट बि रखंदो आहे चाकू। सही हा उन सां बि घोट खे बि अकेलो न छॾींदा। सही आपा कुटी ऐं चूरी जी जेकी ॻाल्हि हले पई छो इहे मिठाइयूं गायब थी वयूं असांजी शादियुनि मां? बस पुट गायब थी वयूं त रिश्ता बि ॾिसे थी पायदार थियनि था रिश्ता बि ॾिसो ठहनि था ऐं मिंट में गायब थी था वञनि। सही पहिरियां इहा आहे त माण्हू वॾनि जे चवण ते नथो हले। पहिरियां हलवो ठहंदो हुयो खाराईंदा हुआ सभिनी जो मुंहुं मिठो कराईंदा खीर पीआरींदा घोट कुंवार खे खीर पीआरींदा घोट जी उबर कुंवार खे पीआरींदा कुंवार जी उबर घोट खे पीआरींदा छुआरा खाराईंदा हुया। हाणे रुगो निकाह में जेके 2 छुआरा हिकिड़ो खट मिठो उन सां गॾु हूंदो आहे अचे बाबा रखो रुगो निकाह थी वियो अच्छा छुआरा त पंहिंजी जॻह ते ॻोठनि में पताशा बि विराईंदा। अच्छा पताशनि जो बि हिकिड़ो रिवाज हुयो बताशा बिल्कुलु बताशा हिते बि हूंदा हुया पर हाणे उहे शयूं आस्ते आस्ते अलाए छो ख़तम थी थींदी वञनि कोई खाए नथो। उन सां गॾु नकुल बि हूंदा हुया पताशा बिल्कुलु नकुल विधल हूंदा उन सां गॾु थोरा घणा का हिक ॿ सुपारी बि विझी छॾींदा हुया चलो बाबा 100 सुपारी हुजे निभातू सिंगर ॾिसो
बूंदी सिंगर हाँ ये सब हूंदा पर हाणे छो ये सब गायब थी वयूं शयूं हाणे बस चमचम खाओ रसगुल्ला खाओ बस उहो भी कोन थी मिले हिकड़ी चमचम मां बि 4 माण्हू खणी था वञनि हाणे इहो आहे त मानी जो टाइम थे त हाणे इहो आहे त रश कीअं थी थिए बस प्लेटूं खणो बस प्लेटूं खणो बस मानी खां पोइ माण्हू ईअं घुम था थियनि ॼण किवली पंहिंजी मिठाई खणी हली वई घर बस वो माण्हुनि मां ख़ुशी निकिरी वई आहे न हा बिल्कुल माण्हुनि मां ख़ुशी निकिरी वई आहे ऐं माण्हुनि खे पंहिंजे पाण में ख़ुशी पैदा करणु खपे करण घुर्जे चइनि जॻहियुनि ते वञे उथंदो वेहंदो माण्हुनि जी सोच ऐं पैसो वॾो थो थींदो वञे उन जी दिलियूं नंढियूं थी थींदी वञनि ख़ैर आपा खुरम ऐं हसनैन जे नाले जेको सेरो डेडिकेट तव्हां कंदव उहो तव्हां इन्हनि खे ॿुधाए छॾियो असां बि तव्हांखे एंजॉय करे सघूं इन सेरे खे बिल्कुलु वजू नगारा वजू नगारा वजू शाइनो पत वजे मुझे खुरम ज्योति सदा दोल वजे वजू नगारा वजू शाइनो पत वजे वजू नगारा वजू शाइनो पत वजे दुश्मन मूरो न तके को सोवाव न लगे मुझे खुरम ज्योति सदा दोल वजे मुझे सोराण ज्योति सदा दोल वजे वजू नगारा वजू नगारा वजू मगर घड़ाए सोनी नर घड़ाए वनी पाई दस अगे दुश्मन मूर न तके खुशवाव न लगे मुझे अदनान ज्योति सदा दोल वजे मुझे हसनैन ज्योति सदा दोल वजे सोना मकर गड़ाए सोनू चूड़ियों त गड़ाए वनी पाई दस अगे दुश्मन मूर न तके को सुवाव न लगे मुझे अदनान ज्योति सदा दोल दुश्मन मूर न तके खुशवाव न लगे मुझे अदनान ज्योति सदा दोल वजे सोनी तोरी तगड़ाए वनी पाई दस अगे सोनी वनी तगड़ाए वनी पाई दस अगे दुश्मन मूर न तके को सुवाव न लगे मुझे सुन ल ज्योति सदा दोल वजे
बिल्कुल सदा ढोल बजे। नाज़रीन तव्हां जेतिरो त ख़ूबसूरत ट्रैक ॿुधो आहे माशाल्लाह ही सेरो बि इलाही ख़ूबसूरत इलाही प्यारो हुयो हलंदासीं हिकिड़े कमर्शियल ब्रेक जे तरफ़ वक़्तु थियो आहे ब्रेक जो ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं ॾिसंदा रहो प्रोग्राम सलाम से खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भली कारती आहियां तव्हांखे सिंध टीवी जो प्रोग्राम सलाम सिंध में जीअं त तव्हां ॾिसो पिया त असां ख़ूबसूरत तरीक़े सां असांजे हिते सेरा बि हली रहिया आहिनि तव्हां पंहिंजे प्यारनि जा नाला असांखे ॿुधाईंदा रहो उन जा नाला असां पाण वटि नोट करे ऐं उन जे नाले ते असां सेरा बि उन्हनि खे डेडिकेट करे रहिया आहियूं तव्हां जे प्रोग्राम में जल्दी जल्दी शामिल उन्हनि जा नाला असां छॾिया आहिनि उन्हनि जा नाला छॾिया आहिनि असां नोट करे ऐं अलाह उन्हनि खे घोट करे जी हिकिड़ी कॉल शामिल कंदासीं जी जी अस्सलाम वालेकुम हेलो हेलो थोड़ी हिते स्टूडियो में वॉल्यूम वधाइजो सर हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु पिया ॻाल्हायो मैं सीमा चांडो पई ॻाल्हायां मेड़ खां माशाल्लाह चांडियो मेड़ खां जी अदी कीअं आहियो ठीकु आहियो प्रोग्राम ॾिसो पियूं भेण जी भाउ खेल को पियो आहे माशाल्लाह तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो पियो थो हले माशाल्लाह माशाल्लाह छा थो अॼु तव्हांखे माना नज़र अचे मज़ो आहे प्रोग्राम में वीआईपी प्रोग्राम आहे असांखे अफ़सर सां ॻाल्हाइणो आहे भाउ जी जी ॻाल्हायो जी जी आपा हेलो अस्सलाम वालेकुम बाबा हेलो अस्सलाम वालेकुम आपा अच्छा हाल आहे बच्चा ख़ुशि आहियो हा पर खेल को पियो आहे मां सीमा चांडो पई ॻाल्हायां मेड़ खां सदको वञाए ख़ुशि ॿार बच्चा ख़ुशि अम्मा पीउ मां नंढा वॾा ख़ुशि लॻा पिया आहिनि बाबा साईं जी आपा असांखे सेरो ॿुधायो मुंहिंजो भाउ वसीम नदीम वसीम जो सेरो हा वसीम चांडियो नदीम चांडियो वसीम नदीम चांडो वसीम चांडो मालिक जी आपा हा हाज़ुर मुंहिंजी राणी हाज़ुर ॻाल्हाईंदी हुई रीमा चांडियो जी जी पुट तव्हां सां मुंहिंजी सिस्टर बि ॻाल्हाईंदी हुई रीमा चांडियो मेड़ खां रीमा चांडियो रीमा चांडियो मेड़ खां उहा बि ॻाल्हाईंदी हुई तव्हां सां हा ॻाल्हाईंदी बिल्कुलु 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 हा बिल्कुलु आपा पोइ मुंहिंजे भाउरनि जो नालो वठी करे सेरो ॿुधाइजो वसीम चांडियो नदीम चांडियो जे लाइ बिल्कुलु कहिड़ो सेरो आपा जी कहिड़ो सेरो सेरो आपा तव्हां पंहिंजी मतिलबु फरमाइश ते को बि सुठो ॿुधाइजो पर मुंहिंजे भाउरनि जो ज़रूरु नालो खणिजो ठीक है वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ ऐं इन जो नालो आहे वसीम ऐं नदीम चांडियो इन ॿिन्हिनि जे नाले ते असां उनखे कोई ख़ूबसूरत सेरो बिल्कुलु ज़रूरु डेडिकेट कंदासीं अच्छा आपा सेरनि जी शुरूआत तव्हां केतिरी उमिरि में कई हुई कॾहिं खां तव्हांखे शौक़ु शुरू थियो त मूंखे सेरा ॻाइण घुरिजनि या मूंखे मुंहिंजी आवाज़ प्यारी आहे कुझु माण्हू तारीफ़ कई हूंदी शुरूआत त घर खां ई थींदी आहे घर में कुझु पाबंदियूं मां मंज़ूर अली खान जे घराणे मां सिखियमि जी 7 ज़बानुनि में ॻाईंदी आहियां आपा कॾहिं फैमिली अम्मी अबू भाइर चाचनि मामनि मना न कई त तव्हांखे इहो न करणु मां 11 साल पंहिंजी न्याणी जो मुंहुं न ॾिठो इन खां वधीक मां फन ते कुर्बानी छा ॾेई सघां थी हिन सिंध ते कुर्बानी कहिड़ी ॾेई सघां थी हिकिड़ी मां 11 साल 11 साल छो परे हुयो मां तव्हांखे चयो न हिकिड़ी थोरी देरि पहिरियों त मेहताब जो क़दुरु न आहे पर मेहताब जहिड़ियूं हिते कई आहिनि जिन्हनि जो हिते पाकिस्तान में क़दुरु न आहे सही सही भला हाणे त एॾा ज़ख़ीरा पिया आहिनि असांजी सिंध में ॿियो पुट मां मंज़ूर अली खान जे घराणे मां सिखियमि मां काफ़ी कलाम गज़ल गीत ॻाईंदी हुयमि जी मां शाह लतीफ़ जी वाई खां शुरू कयो अच्छा पोइ जंहिंमहिल हाणे मतिलबु त ईअं सम्झो 6 साल पुराणी ॻाल्हि जी आहे आपा। या 5 साल पुराणी ॻाल्हि आहे त हिकिड़ो प्रोग्राम हलंदो हो सरतियूं सिंगार इन ते धरती चैनल ते अच्छा, मां उहो ॾिठो मूंखे ॾाढो वणियो जो मूंखे त उते जेको आहे सो समीना कंवल चयो बाबा मां फनकार आहियां मां सेरा बेरा न ॻाईंदमि उहा हली वई प्रोग्राम छॾे अच्छा मूंखे अदी नसरीन फ़ोन कयो अदा गुलज़ार अदी हाणे छा कयूं मां चयो बाबा सेरा त असांजा सॼी कल्चर असांजो मरे पियो पंहिंजे कल्चर खे ॿाहिरि कढो बाबा मां काफ़ी कलाम मां फनकार आहियां न मां सेरा ॻाईंदमि मां पंहिंजे धरती माउ जे लाइ पंहिंजी सिंध जे लाइ मां ॻाईंदमि असां पंहिंजी रिवायत कान में रखंदासीं वरी पोइ अज़रा खे खणी आयमि मां चयो अज़रा त जॾहिं तूं एतिरो सुठो झुमिर करे थी त कल्चर झुमिर मां सेरा ॻायां थी झुमिर बि मां कयां थी पर तूं बि मूंसां गॾु हुजंदीअ त सुठो थींदो पंहिंजे पाण खे हा न ॿ त ॿार पर अदी ॻाल्हि इहा त ॻाइण जो हिकिड़ो पंहिंजो मरहलो आहे पर तव्हां ॻाइण सां गॾु झुमिर भणो थियूं त थकिजी न थियूं पोइ जल्दी जल्दी में परफॉर्म करणो आहे मसलो आहे पंहिंजी जॻह ते इहो कीअं न थकबासीं इंसान आहियो हे ॻाइण जेको हूंदो आहे न हे हर कोई ईअं तव्हांजा ॿ कम आहिनि न हिकु त ॻाइण ॿियो झुमिर बि न 2 कम न आहिनि 4 कम थी हा कहिड़ा 4 कम ॿुधायो हिकिड़ी झुमिर हा हिकिड़ो ॻाइण हा हिकिड़ो आवाज़ बि न हेॾे होॾे ते मारम आवाज़ बि हेॾे होॾे न थिए
सुर बि न फिटे हां उहे ॻाइण में शुमार थी वियो न बाबा अलॻि आहे उहो ॻाइण अलॻि हर आहे कोई ॻाए थो बेसुरो बि ॻाए थो वञे जुमे बि करे थो वञे सही ऐं सही चेहरो जे तासुरात बि किना न थियनि हा तमामु घणो हर शइ जो ख्यालु करणो पवंदो सही सही काल वठूं था हिकिड़ी वठो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम छाला बाबू जा एडो नंबर बिजी भेण खे ॿुधाए छॾियो हिना खे हा बस इहो अधी इलाही फोन कंदा आहिनि न महिरबानी असांजा त पोइ नंबर बिज़ी मिलंदो आहे हिना ॻाल्हायो शताबकोट मां ऐं तव्हांजी रेस्टोरेंट खां माशाल्लाह माशा शामिल थी विया आहियो वॾी महिरबानी तव्हांजी अॼु कीअं थो लॻे प्रोग्राम वीक में हिकिड़ो दफ़ो इहो कंदा पियो प्रोग्राम जी बाबा कोशिश कंदासीं त ईअं अॼु मेहताब जो साथ हुजे असां माशाल्लाह वीआईपी जोड़ो वेठा है कुझु त हथ खणो हा 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 असां हथ खणो प्लीज तव्हां डायरेक्टर खे कोई त आहे कॉल बि कंदासीं तव्हांजी कॉल खणिजी वई आहे हाणे जिन खे सेरो डेडिकेट करणो आहे तव्हां उन जा नाला ॿुधायो जीअं असां सेरो स्टार्ट कयूं था मुंहिंजे भाइर ॿई माना उहे ॿई भेणियूं मुंहिंजा ॿ भाइर आहिनि उन्हनि जी शादी आहे ज़ीशान ऐं जे नाले नाला ॿुधाइजो मूंखे ज़ीशान अदनान ज़ीशान ऐं अदनान ठीकु आहे आपकी बस तव्हां ॿुधायो तव्हां मदद में बस तव्हांजी महिरबानी तव्हां कार खणंदा कयो हाज़िर बाबा खणंदासीं ज़रूर ज़रूर तव्हां कुझु उथो मुंहिंजो हथ खणो अच्छा ठीकु आहे ठीकु आहे तव्हांखे कुझु घणो वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल जी हा तव्हांखे हो अच्छा वरी मज़े ॾिसण घणो थी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त अदीना जॾहिं चवे थी त तव्हां हथ खणो या तव्हां बि जुमिरणो त उनखे नटाए ॾाढो सुठो थी वञे चई त नाला ॿुधायो हा माना हथ केरु खणे नाला ॿुधायो त जल्दी मां लिखी जान कंदा ज़रूरी आहे जुमिर ज़रूरी आहे हे असांजी छोकिरी बि ॾाढी चालाक आहे जान छॾाए भॼी थी वञे अच्छा आपा कॾहिं हस्बैंड जी तरफ़ां तव्हांखे मना न थी त शादी थी वई आहे हाणे तव्हां पंहिंजो बि पुराणो कमु छॾे ॾियो या सेरा न चओ तव्हां घर में कॾहिं अक्सर ईअं थींदो आहे पुट इहो हस्बैंड जे करे मां हिते वेठी आहियां जो मूंखे हस्बैंड न हुजे हा न अञा मुंहिंजो नालो वॾो हुजे हा अच्छा माण्हू सच त ॻाल्हाए न कम से कम माण्हू कम से कम सच ॻाल्हाए मूं सम्झो उनजी सपोर्ट आहे तंहिंजे करे तव्हां वेठा आहियो तव्हांखे मां चयमि त मुंहिंजे बिना सपोर्ट जे इहो सॼो कमु मां कयो आहे सही जो मुंहिंजे हस्बैंड जी सपोर्ट हुजे हा न त हिन महिल तव्हां कुझु बाजी खे ॿियो ॾिसो आहे अच्छा आपा कॾहिं कॾहिं अहिड़ा माण्हू मथे खे लॻी वेंदा आहिनि अहिड़ा लॻी वेंदा आहिनि हिन महिल पाणी छो पीतुई अरे बाबा उन हिन महिल लॻी आहे न अॻारे चयो मां पीतुई कोन हाणे चो थी पीए हाणे छो ईअं बि थींदो आहे अच्छा इहे जेका असांजो बैड लक थी असां सां गॾु अहिड़े तरीक़े सां चिपकी वेंदा जो असांखे अॻिते कोन निकिरणु ॾींदा आहिनि बसि इहो ई असां सां चकर थी वियो इहो सभिनि सां ई हूंदो मे बि शायदि आपा इहो वॾो दास्तान आहे मुड़ुसनि जी गिला शुरू कई अथव वॾो दास्तान आहे असांखे कहिड़ी ख़बर आहे ये कहानी फिर सही जी नफ़्सियात ते डिस्कस करे रहिया आहियूं जंहिंमहिल मां तयार थी जंहिंमहिल मां फंक्शन ते वेंदी हुयमि जी न आपी मुंहिंजो हस्बैंड पंहिंजो पर्स कढी ऐं मुंहिंजे अॻियां उछली थो चवंदो तोखे केतिरा पैसा खपनि तूं खण न बाबा पैसनि जे करे थी वञे मां चयो चरियो थियो आहे मुंहिंजो पंहिंजो शौक़ु आहे शौक़ु बि न आहे मूंखे जुनून आहे मां हिन पैसनि खे तूं जन खे छा कंदमि उमिरि बंदि न कबियूं कंहिंजूं बि न्याणियूं असां पंहिंजे माण्हुनि जे लाइ कुझु कंदासीं असां पंहिंजी सिंध जे लाइ कुझु कंदासीं असांखे छॾ बाबा असांखे दौलत न खपे भला हाणे आपा इहा ॿुधायो ॻाल्हि पैसो ई न हूंदो आहे माशाल्लाह इहा दूरी बि तव्हांखे ठहे थी या काथूं ठरायो लाड़ू ठरायो या सखर मां ठरायो मूंखे लॻे थो जॾहिं बि इहा दोरी मुंहिंजी खसी न हेठि मां तव्हांखे ॿुधायां थी ये आपका मुजरिम पकड़ो इसे छो त हाणे सोन जी क़ीमत वधंदी थी वञे सोन जी कीमत कुझु ई कोन्हे मुंहिंजा बचा इंसान जी कीमत वॾी आहे पर इंसान जी कीमत आहे कोन हिते सोन जी कीमत आहे मसलो इहो आहे उहे मुअल माण्हू आहिनि उहे जहिड़ा न आहिनि उहे मुअल आहिनि जेके पैसे खे अहमियत ॾियनि सोन खे अहमियत ॾियनि इंसान खे अहमियत न पर आपा हिकिड़ी हक़ीक़त ॻाल्हि आहे तव्हां बि किथे न किथे तव्हांजे दिलि जे कुंड में इन शइ खे मञींदा हूंदो त पैसो ज़िंदगी जी ज़रूरत आहे न ज़रूरत आहे बाक़ी पैसो मजबूरी न आहे मजबूरी ना है पर जरूरत है ॾिसो पैसे खे मजबूरी न समझो पैसे की जरूरत समझो आप क्या कहेंगे इस बारे में ॿी ॻाल्हि इहा ॿुधायांव मां पैसो चाहे असां केतिरो बि लोड़ियूं पुट केतिरो बि लोड़ियूं जेको रब जे तरफ़ां असांजे नसीब में लिखियल आहे उहो असांखो कोई नथो खसे सघे पर नसीब ठाहिबो बि आहे पहिरियों महिनत ज़रूरी आहे ॾिसो अलाह पाक चवे थो त महिनत मां हेतिरी बि कंहिंजी नथो विञायां महिनत ज़रूरी आहे सही सो ज़बरदस्त तव्हांजो जेको आहे सो इहो जुमिलो मूंखे लॻो त महिनत ज़रूरी आहे महिनत सां अज़मत आहे सही बाक़ी सिज खे पोइ इजाज़त पुट मिलंदी आहे पहिरियों सॼी दुनिया जो नसीब लिखियो वञिबो आहे त हिनखे अॼु हेतिरो मिलंदो हिनखे हेतिरो मिलंदो पोइ सिज खे चवंदा आहिनि हाणे उभर सही
सही सही सही था चओ अल्लाह जो वॾो असां वटि नाला बि पूछी विया आहिनि डेडिकेशन तव्हांखे करणी आहे सेरे में फयाज़ ऐं फैज़ान नाला इहे तव्हां हाणे पाण नोट कंदा वञो फयाज़ बि आहे फैज़ान बि आहे रहिजी वियो हा अच्छा हाणे हीअं कयो मां सेरो चवां न त मां तव्हांजे भरिसां ईंदमि त तव्हां नालो ॿुधाए छॾींदा हा मां तव्हांखे सॾु कयां पिया पहिरियां त मां तव्हांखे नाला ॿुधाए वञा न जेके डायरेक्टर साहिब असां ताईं पहुचा आहिनि फयाज़ आहे फैज़ान आहे वसीम आहे नदीम आहे ज़ीशान आपा आहे पर्ची रखी अदनान आहे तव्हांखे मता यादि उनी महिल मां टपा खाईंदा पर्ची खे ॾिसंदमि नालनि जे विच में सदफ जी गुफ़्तगू अची वञे थी नाला क्लियर नथा थियनि ज़ीशान अदनान वसीम नदीम फयाज़ फैज़ान बाक़ी मोहरम इरशाद अज़हर सभु आहिनि ठीकु आहे मुंहिंजा भाइर भेट करे छॾियो हा हा फयाज़ फैज़ान नदीम सां गॾु हिकिड़ो आयो हो नालो वसीम नदीम नदीम ज़ीशान वसीम नदीम पहिरियों उनखे हा, ऐं पोइ फयाज़ ॿिए सेरे में वरी ॿियनि जा नाला मुंहिंजा ॿ भाइर आहिनि जहांगीर झांज़ेब हा हाणे सेरे जो टाइम हलाए करे अच्छा थी जी। सदफ पाण तव्हांखे ॿुधाईंदी बाक़ी गुफ़्तगू हले थी असांजी बाक़ी नाला यादि कयो कोई आखिर में मैसेज ॾियणु चाहींदो प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो तव्हांजो आख़िरी लास्ट शेरो आहे? मैसेज जी बिल्कुलु आख़िरी आहे जी, हाणे नाला सभु ॿुधाईंदा वञो हा, हा। त तव्हांखे सभिनि जा नाला तव्हां मुंहिंजे भरिसां बीजो मां तव्हांखे हितां ॿुधाईंदी बिल्कुलु रहंदसि बिल्कुलु मुंहिंजा बच्चा हा मैसेज मैसेज इहो आहे बार बार मां इहो चवंदी आहियां महिनत पंहिंजी कयो ॿिए जी शइ में अखि न विझो ॿिए सां सड़ो न ॿिए जे सभिनि जे लाइ भलो सोचींदो अलाह पाक तव्हांजे लाइ भलो करे छॾींदो वाह 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 ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे हा ॿियनि जे लाइ हर वक़्तु भलो सोचो बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजे लाइ परवरदिगार पाण ई रस्ता खोलींदो मुंहिंजो अल्लाह अल्लाह जो हबीब आलम सही 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 आपा आप क्या मैसेज देना चाहेंगे लास्ट में ये हिंदवारा जी आहिनि सिंधी टोपी अजरक वारा जी आहिनि। माशाल्लाह ॾाढो ऐं मुंहिंजी ख़ूबसूरत मैसेज सदफ जान जी है सदफ जान जी है वाह, वाह वाह असा नालो भी और सिमरन, आपका भी शुक्रिया, आप आपने क्या बोला ही message नहीं। कुछ कहना चाहेंगे आपने कुछ बोला ही नहीं आपको यही शुक्रिया है थैंक यू थैंक यू सो मच फॉर कमिंग हमारे ऐं मां प्रोग्राम बि अॼु घटि ॻाल्हायो छो त हाणे मां चयो त अॼु सरतिन जो अॼु माइन जो प्रोग्राम प्रोग्राम आहे हुयो बिल्कुलु अॼु सदफ खे वारो ॾिजे मां अख़बार बि कोन पढ़ी अॼु अख़बार ज़रूरु पढ़जो जीजल अख़बार वठिजो बिल्कुलु ऐं उन में तव्हां इलाइक़ाई ख़बरूं पढ़ंदा आहियो ऐं मुल्क खां ॿाहिरियूं ख़बरूं पढ़ंदा आहियो सियासी माहौल बि गरम आहे उन हवाले सां तव्हांखे ॼाण ॾींदा रहंदा आहियूं असां पंहिंजे प्रोग्राम में पर अख़बार पढ़नि था लाज़मी प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो पहुचे बिल्कुलु मोहरम नाज़ थैंक यू सो मच अदा तव्हां बि इलाही ख़ूबसूरत इलाही बहितरीन धूल वॼायो आहे ॾाढो मज़ो अची वियो तव्हांजे धूल में बि नाज़रीन वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो इंशाल्लाह सुभाणे तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर हूंदासीं तेसि ताईं पंहिंजो पंहिंजे घर वारनि जो जेके तव्हां सां प्यार कंदा आहिनि जिन सां तव्हां प्यार कंदा आहियो सभिनि जो खोड़ सारो ख्यालु रखो पंहिंजी होस्ट सदफ भुट्टो खे ॾियो इजाज़त इरशाद जागराणी बि तव्हांखां मोकिलाए थो इन दुआ सां त शाल तव्हांजे अंगणनि ते बि ईअं जमाला हुजनि ईअं ई तव्हांजे चपनि ते टहक हुजनि सहरा हुजनि गीच हुजनि ऐं ख़ुशियूं ऐं झुमरियूं हुजनि सो इंशाल्लाह सुभाणे वरी मिलूं था टेक केयर जी लतीफ़ जी मिठी ॿोली अला वाही उत मंगणहार दुल कर त्यार मुझे वसीमा जी शादिया उत मंगणहार दुल कर त्यार मुझे नदीमा जी शादिया मंगणहार तोल करे त्यार मुझे वसीमा जी शादिया उत मंगणहार तोल करे त्यार मुझे नदीमा जी शादिया तोल वजाइंदे छोरा पैसा कमाइंदे गामड़ा ओ तोल वजाइंदे बाऊ ओ तोल वजाइंदे बाऊ पैसा कमाइंदे बाऊ पैसा कमाइंदे बाऊ नाचो नचाइंदे बाऊ उत ओ अता उत ओ सोना उत उत मंगणहार हर अदनान जा लाड़ वणाया ओ हर सनीअ जा हर अदनान जा लाड़ वणाया भेण पारो घुराया उत मरम उत ओ छोकरा उत मरम उत न उत मंगणहार
मुझे सिंध के सलाम